Chemistry class now. बाब पंजो physical states of matter. सबक पंजो हिस्सो टियों types of solids. आऊं आहियां chemistry जो उस्ताद नजीला चन्ना. अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार. असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि types of solids, जंहिंमें असां पढ़ंदासीं crystalline solids, amorphous solids ऐं difference between amorphous and crystalline solids. Types of solids. Based on the arrangement of constituent particles, solids are classified into two state types. ज़रड़नि जे बुनियाद ते, उन्हनि ज़रड़नि जी तरतीब जे बुनियाद ते नहरियुनि शयुनि खे असां ॿिनि क़िस्मनि में विरायूं था. नंबर पहिरियों आहे क्रिस्टलीन सॉलिड्स. ही जेको तव्हांखे हिकिड़ी ख़ासि तरतीब में ज़रड़ा नज़र अचनि था, अहिड़े क़िस्म जी शयुनि खे असां क्रिस्टलीन सॉलिड्स सॾियूं था. ॿियो आहे एमॉर्फस सॉलिड्स, यानी जन जा ज़रड़ा बेतरतीब हुजनि था, जिन खे का ख़ासि तरतीब कोन्हे का, अहिड़े क़िस्म जी नहरियुनि शयुनि खे असां सॾियूं था एमॉर्फस सॉलिड्स. Crystalline solids. Crystalline solids are those that have a typical geometry. Crystalline solids उहे नहरियूं शयूं आहिनि जिन खे हिकिड़ी मख़सूस जियोमेट्री हूंदी आहे. In such types of solids, अहिड़े क़िस्म जी नहरियुनि शयुनि में there are definite arrangement of particles. उन्हनि में ज़रड़नि जी हिकिड़ी ख़ासि तरतीब हूंदी आहे throughout the 3D, three-dimensional network of a crystal. जेका क्रिस्टल जे 3D नेटवर्क में हर पासे पखड़ियल हूंदी आहे. मिसाल जे तौर ते लूणु, क्वार्ट्ज़, डायमंड वग़ैरह वग़ैरह. हाणे ॾिसो, ही तव्हांखे जेके क्रिस्टलीन सॉलिड्स हूंदा, उन्हनि जा तव्हांखे हिकिड़ा त पासा जेके एजिस आहिनि उहे तव्हांखे नज़र ईंदा. ॿिया उन जा फेसिस जेके आहिनि उहे तव्हांखे नज़र ईंदा. ऐं टियों उन जूं वर्टाइसिस, यानी उन जूं जेके कुंडूं आहिनि उहे पिणु तव्हांखे नज़र ईंदियूं. इहे टई जेके आहिनि क्रिस्टलीन सॉलिड्स जा जेके पार्टिकल्स आहिनि उन्हनि जूं ख़ासियतूं आहिनि. ऐं इहे जेके ज़रड़ा आहिनि अहिड़े क़िस्म जा ठहियल ज़रड़ा कलम, इहे कलम हिकिड़े ख़ासि अरेंजमेंट में तव्हांखे फैलियल नज़र ईंदा. उन्हनि जो लॉन्ग रन में इहा साॻी तरतीब हूंदी जेको तव्हांखे हिते मालिक्यूलनि जी ज़रड़नि जी तरतीब मिलंदी, उहा साॻी तव्हांखे हिते बि मिलंदी. The melting point of crystals are sharp. इन्हनि जी क्रिस्टल्स जी जेका मेल्टिंग पॉइंट आहे उहा पिणु मख़सूस थींदी आहे. सोडियम क्लोराइड एंड डायमंड आर कॉमन एग्जांपल्स ऑफ क्रिस्टलीन सॉलिड्स. लूणु ऐं हीरो क्रिस्टलीन सॉलिड्स जा आम मिसाल आहिनि. नंबर ॿियो आहे एमॉर्फस सॉलिड्स. Amorphous solid state comprises those solids which have the property of rigidity and incompressibility but to a certain extent. Amorphous solids जेके आहिनि उहे अहिड़े क़िस्म जूं नहरियूं शयूं आहिनि जिन खे सख़्ती ऐं इनकम्प्रेसिबिलिटी, यानी उन्हनि खे तव्हां सुकड़े न सघो, अहिड़े क़िस्म जी ख़ासियत त हूंदी आहे, पर उहा हिकिड़ी ख़ासि हद ताईं हूंदी आहे. मिसाल जे तौर ते गिलास आहे, उहो रिजिड त आहे पर हिकिड़ी ख़ासि हद ताईं आहे. उनखे तव्हां कंप्रेस नथा करे सघो पर हिकिड़ी ख़ासि हद ताईं, उन खां पोइ उहो कंप्रेस थींदो. जीअं रबड़ आहे, उनजी रिजिडिटी तमामु लो लेवल जी आहे, उहो रिजिड आहे ई कोन. उन जो तव्हां जेको शेप आहे उहो बिगाड़े सघो था, पर उन जा जेके मालिक्यूल आहिनि उहे वरी बि पाण में किथे न किथे लिक्विड खां वधीक स्ट्रॉन्ग सख़्ती सां पाण में ॻंढियल आहिनि. उनखे कंप्रेस बि करे सघिजे थो. They do not have a definite geometrical form. उन्हनि खे का ख़ासि मुक़ररु जियोमेट्रिकल सूरत कोन हूंदी आहे. और लॉन्ग रेंज ऑफ ऑर्डर, या उन्हनि जा जेके ज़रड़ा आहिनि उहे हिकिड़ी ख़ासि तरतीब में परे ताईं डिघी हिकिड़ी ऑर्डर में रखियल कोन हूंदा आहिनि. मिसाल जे तौर ते हाणे हिते तव्हांखे ही जेके ज़रड़ा आहिनि उहे तव्हांखे हिकिड़ी तरतीब में नज़र अचनि था, पर तव्हां हिते ॾिसो त उहे तव्हांखे इन तरतीब में कोन नज़र ईंदा. जेकर हिते तव्हांखे के ज़रड़ा तरतीब में नज़र अचनि था त वरी तव्हांखे हेॾे उहे नज़र कोन ईंदा. त इहे जेके एमॉर्फस सॉलिड्स आहिनि उन्हनि में
ज़रड़नि जी जेका तरतीब हूंदी आहे उहा लॉन्ग रन में कोन हूंदी आहे ऐं उन्हनि खे को जियोमेट्रिकल फॉर्म मुक़ररु हिकिड़ो मख़सूस कोन हूंदो आहे। मिसाल जे तौर ते ग्लास, रबड़ या प्लास्टिक वग़ैरह वग़ैरह। Difference between amorphous solids and crystalline solids. Amorphous solids don't have definite geometrical shape. Amorphous solids जेके हूंदा उन्हनि खे हिकिड़ो को मख़सूस जियोमेट्रिकल शेप कोन हूंदो आहे। क्रिस्टलिन सॉलिड्स जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजो जियोमेट्रिकल शेप मख़सूस हूंदो आहे। मिसाल जे तौर ते हीअ एमॉर्फस सॉलिड आहे, उनजो असां हिकिड़ो मिसाल खयो आहे, ॾिसो त उनखे कंहिं बि क़िस्म जूं कुंडूं पासा या उनजो को शेप कोन्हे को, हिकिड़ो पाउडर्ड सॉलिड आहे। ॿिए पासे ॾांहुं क्रिस्टलिन जेको सॉलिड आहे उनजो तव्हां हिकिड़ो को बि ज़रड़ो खणो त उनजो तव्हां ॿियो ज़रड़ो खणंदो त उहो बि उन जहिड़ो ई हूंदो। मिसाल जे तौर ते खंड जो तव्हां हिकिड़ो ज़रो खणो ऐं खंड जो तव्हां ॿियो ज़रो खणो त उहे ॿई पाण में मिलंदड़ जुलंदड़ हूंदा। पर जेकॾहिं तव्हां जेको आहे सो खंड जो हिकिड़ो ई जेकॾहिं क्रिस्टल ॾिसो था त उहो खंड जो हिकिड़ो क्रिस्टल तव्हां ॾिसी करे ई सम्झी वेंदव त हे खंड जो ज़रो आहे। छो त उनजो हिकिड़ो ख़ासि जियोमेट्रिकल शेप हूंदो आहे। पर जेकॾहिं खंड खे असां इहो शेप विञायूंसि, उनखे एमॉर्फस सॉलिड में तब्दील कयूं, उनखे कुटियूं, उनजो पाउडर ठाहियूं, त पोइ तव्हांजे लाइ इहो सुञाणणु ॾुखियो थी वेंदो त इहो जेको एमॉर्फस सॉलिड आहे इहो आख़िरकार आहे कहिड़ी शइ जो। नंबर ॿियो फ़र्क़ु हीअ आहे त जेकी क्रिस्टलिन सॉलिड्स हूंदा आहिनि असांजा, उन्हनि खे शार्प मेल्टिंग पॉइंट हूंदी आहे। मिसाल जे तौर ते लूणु आहे, इहो हिकिड़ो क्रिस्टलिन जेको आहे सो सॉलिड आहे। क्रिस्टलिन सॉलिड जो लूणु आहे त उनजी हिकिड़ी शार्प मेल्टिंग पॉइंट हूंदी, उन में वधि फ़र्क़ु जेको आहे सो 5 डिग्री सेंटीग्रेड ताईं या उन खां घटि हूंदो आहे। मिसाल जे तौर ते असां चऊं था लूण जी मेल्टिंग पॉइंट 801 डिग्री सेंटीग्रेड आहे, त यानी इहो लूणु 801 डिग्री सेंटीग्रेड ते ई रिझंदो, या वधि में वधि इहो छा थींदो त 801 खां 5 डिग्री सेंटीग्रेड या 4 या 3 डिग्री सेंटीग्रेड घटि ते इहो जेको आहे सो रिझणु लॻंदो। पर जेको एमॉर्फस सॉलिड आहे, उन एमॉर्फस सॉलिड्स जी जेका मेल्टिंग पॉइंट हूंदी आहे उहा शार्प कोन हूंदी आहे। उहा छा थींदो आहे जो रेंज्ड हूंदी आहे। मिसाल जे तौर ते गिलास आहे, शीशो, उनजी मेल्टिंग पॉइंट जेका आहे उनजी रेंज में 5 खां मथे जो फ़र्क़ु हूंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल उनजी तव्हां मेल्टिंग पॉइंट पढ़ंदो त लिखियलु हूंदो 1400 खां 1600 डिग्री सेंटीग्रेड मेल्टिंग पॉइंट आहे कंहिंजी गिलास जी। हाणे 1400 खां 1600 यानी इन जे विच ते ई मेल्ट थींदो, उन जे विच इन मेल्टिंग पॉइंट में 5 डिग्री सेंटीग्रेड खां वधीक जो फ़र्क़ु अची वञे थो। तंहिंजे करे हिननि जी शार्प मेल्टिंग पॉइंट कोन हूंदी आहे, पर रेंज्ड हूंदी आहे, हिकिड़ी रेंज हूंदी आहे। नंबर टियों फ़र्क़ु इहा आहे त जेकी असांजा एमॉर्फस सॉलिड्स आहिनि उन्हनि जूं फिज़िकल प्रॉपर्टीज़ हर डायरेक्शन में साॻियूं हूंदियूं, यानी उन्हनि खे असीं सॾियूं था आइसोट्रॉपिक सॉलिड्स। जहिड़े बि पासे ॾांहुं, मिसाल जे तौर ते वेलोसिटी ऑफ लाइट आहे, जहिड़े बि पासे ॾांहुं तव्हां शीशे में लाइट खे उन में तव्हां क्रॉस कराईंदव, उन मां गुज़ारींदव, त उनजी वेलोसिटी हर पासे ॾांहुं साॻी ई हूंदी। पर जेकी असांजा सॉलिड्स आहिनि क्रिस्टलिन, उन्हनि खे असां सॾींदा आहियूं एन आइसोट्रॉपिक, या इन फिनामिना खे सॾिबो आहे एन आइसोट्रॉपी। यानी छा थींदो त उन जूं जेके फिज़िकल प्रॉपर्टीज़ आहिनि उहे मुख़्तलिफ़ डायरेक्शन्स में मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। हीरे में जेकर असां वेलोसिटी ऑफ लाइट ॾिसंदासीं त उहा सेम इन ऑल डायरेक्शन्स कोन हूंदी, पर उहा डिफरेंट हूंदी इन ऑल डायरेक्शन्स। तंहिंजे करे हीरे खे असां चऊं था एन आइसोट्रॉपिक, जॾहिं त गिलास खे असां चऊं था आइसोट्रॉपिक, यानी उन जूं फिज़िकल प्रॉपर्टीज़ उहे हर डायरेक्शन में साॻियूं हूंदियूं आहिनि। नंबर चोथों फ़र्क़ु इहा आहे त एमॉर्फस सॉलिड्स आर अनसिमेट्रिकल। हाणे सिमेट्रिकल जो मतिलबु आहे, अन खे पोइ था असां सम्झूं त जेकी शयूं तव्हां उन्हनि खे ॿिनि हिसनि में विरायो त तव्हांखे उहे 2 कापियूं मिलनि, 2 हिक जहिड़ियूं शयूं मिलनि, त उनखे चइबो आहे सिमेट्रिकल। हाणे हे क्रिस्टलिन सॉलिड आहे, उन्हनि जी अरेंजमेंट लॉन्ग रन में साॻी ई हूंदी आहे, तंहिंजे करे उनखे तव्हां किथां बि जॾहिं टोड़ींदव त तव्हांखे उहे 2 हिसा बिल्कुलु हिक जहिड़ा मिलंदा, त तॾहिं चऊं था असां क्रिस्टलिन सॉलिड्स आर सिमेट्रिकल। पर जीअं त एमॉर्फस सॉलिड्स में अंदरि मॉलिक्यूल्स जी जेका अरेंजमेंट आहे उहा लॉन्ग रन में हिक जहिड़ी कोन हूंदी आहे,
तंहिंजे करे उनखे जॾहिं तव्हां 2 धकंदव त उहो तव्हांखे हिक जहिड़ा हिसा कोन मिलंदा, तॾहिं त असां चऊं त एमॉर्फस सॉलिड्स आर अनसिमेट्रिकल। आख़िरी जेको फ़र्क़ु आहे उहो ई आहे त एमॉर्फस जेके सॉलिड्स आहिनि उन्हनि खे क्लीवेज प्लेन कोन हूंदो आहे। क्लीवेज प्लेन माना जितां उन्हनि खे टोड़जे या कटिजे, अहिड़े क़िस्म जो को बि उते तव्हांखे को निशान नज़र कोन ईंदो। तंहिंजे करे तव्हां उन्हनि खे टोड़ींदव त तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मुख़्तलिफ़ जियोमेट्रिकल फॉर्म में तव्हांखे ज़रड़ा मिलंदा, जेके हिक जहिड़ा हूंदा ई कोन। हिकिड़ो ज़रड़ो चौकुंडो हूंदो त ॿियो तव्हांखे त्रिकुंडो मिलंदो, कंहिंजूं कुंडूं ॿियूं हूंदियूं, कंहिंजा पासा ॿिया हूंदा। पर जेके क्रिस्टलीन सॉलिड्स आहिनि उन्हनि खे हिकिड़ो क्लीवेज प्लेन हूंदो आहे। मिसाल जे तौर ते हीरो आहे, उनखे तव्हां ॾिसो त उहो हीरो तव्हांखे हिकिड़े मख़सूसु हंधनि ते नज़र ईंदो त इनखे हितां जेकॾहिं असां कटियूंसि था त इहो 2 अध थी वेंदो, 3 अध थी वेंदो। त उहे जेके तव्हांखे अध हासिलु थींदा टुकड़ा, त उहे वरी पाण में सभई जेके आहिनि हिक जहिड़ा हूंदा आहिनि। तंहिंजे करे जेके बि क्रिस्टलीन सॉलिड्स आहिनि उन्हनि खे असीं चवंदा त पंहिंजो क्लीवेज प्लेन हूंदो आहे। तंहिंजे करे उन्हनि जा टुकर जेके कटियल आहिनि, जेके टुटल आहिनि, उहे सभई वरी जियोमेट्रिकली फॉर्म में हिक जहिड़ा हूंदा आहिनि। असांजो ॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।